खुशनसीब आहिनि उहे इंसान जेके सारी ज़िंदगी माण्हुनि खे क़ुर सेखारींदा आहिनि ऐं पाण बि उन ते अमल कंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि ऐं पढ़ाईंदा आहिनि। उन सोभ वारनि मोमिन जी तारीफ़ कंदे पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त उहे भला माण्हू आहिनि जेके पाण क़ुर सिखंदा आहिनि ऐं ॿियनि खे बि सेखारींदा आहिनि। जीअं साथियो, ज़िंदगी त हिकु ॾींहुं ख़तमु थियणी आहे, पर खुशनसीब आहिनि उहे सगोरा माण्हू जिन खे जॾहिं मौत अचे तॾहिं उन महिल बि ज़बान ते क़ुर जूं आयतूं हुजनि। अहिड़ो खुशनसीब इंसान हज़रत मौलाना कारिउल क़ुरान अब्दुल मतीन असगर रहमतुल्लाह अलैह आहे। पाण हिकु ख़ूबसूरत शख़्सियत जा मालिक हुया। तमामु घणो संजीदा मिज़ाज, आज़ी, इनकसारी, तक़वा, परहेज़गारी जंहिंजी ज़िंदगी जी ज़ीनत बणियल हुई। इस्लाम ऐं मुस्लमाननि जी ख़िदमत में ज़िंदगी गुज़ारी। हयाती जी आख़िरी पसा में बि क़ुर सां मोहबत, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदसि असहाबनि सगोरनि रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन सां मोहबत, जंहिंजो सबूत इहो आहे त पाण अज़मत साहबा कॉन्फ्रेंस में मौजूदु हुया। केतिरी न मोहबत हुई अल्लाह सां ऐं संदसि पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदसि असहाबनि सगोरनि सां। पोइ उन मजलिस में क़ाबिल रश्क मौत सूर हुजरात जी आयत नंबर 3 जी तिलावत कंदे तबीयत ख़राब थी हुई, साह घुटजण लॻो। पोइ बि हिमत करे हथ सां टोपी लाइ क़ुर जी तिलावत जारी रखंदे पाण फरमाए त लहुम मग़फ़िरतुम मिन अजरिन। उन खां अॻु जा अल्फाज़ अदा न करे सघिया। ज़िंदगी जी साथ छॾे ॾिनो ऐं दुनिया फ़ानी खे अलविदा करे पाण पंहिंजे रब सां वञी मिलिया। असांखे इहा यकीन आहे त क़यामत जे ॾींहुं जॾहिं माण्हू उथंदा त ई अल्लाह जो वली क़ुर जी तिलावत कंदे उथंदो। जॾहिं रब साईं खेसि पुछंदो त अब्दुल मतीन दुनिया में छा कई, तॾहिं चवंदा त रब तुंहिंजे कलाम जी तिलावत पे कई। क़ुर ज़रूरु संदसि सिफ़ारिश बणिजंदो। अल्लाह पाक खेसि इज़त सां फिरदोस जो वारस कंदो ऐं संदसि माउ पीउ खे इज़त जो ताज पाराईंदो। अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु कहिड़ी न प्यारी ॻाल्हि कई त कफ़ा बिल मौत वाइसून, यानी मौत मां नसियत हासिल करियो। साथियो, ज़िंदगी उन आलम सगूर जी बि ख़तमु थी हुई तीअं असांजी बि ख़तमु थियणी आहे, पर अहिड़ी भलारी मौत लाइ असांखे घुरिजे त असां पाण क़ुर पढ़ूं, उन ते अमल करियूं, आलमनि सगोरनि जी इज़त करियूं, पंहिंजी हयातीअ खे रब जी मर्ज़ी सां गुज़ारियूं त मान अल्लाह रब्बुल आलमीन असां ते बि रहम करे ऐं असांखे बि उन्हनि माण्हुनि में शामिल फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।